नमस्कार दोस्तों, मां हरेश हिराणी सिंधी फास्टेस्ट न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। इराक में भारत जे 39 नागरिकनि जो कयो वियो क़त्लेआम। इराक में गुम थियल 39 भारतीय माण्हुनि जे क़त्लेआम कयो हुअण जा राज्यसभा में विदेश मंत्री सुषमा स्वराज पारां खुलासो कयो वियो हो। एक्सह्यूम कराई गई और उस बॉडीज में से 2 निशान ऐसे मिले, एक तो लंबे बाल मिले, एक कड़ा मिला और कुछ आईडी कार्ड्स मिले, कुछ जूते ऐसे मिले जो कि इराकी जूते नहीं थे। सारी बॉडीज एक्सह्यूम कराई गई और वो सारे के सारे मॉर्टल रिमेन्स जो उस माउंट में से निकले वो बगदाद भेजे गए। वडोदरा जी कोर्ट में तोड़फोड़ कंदड़ वकीलनि जे साम्हूं कई वई फौजदारी। वडोदरा जी नई ठहियल कोर्ट में पहिरीं ॾींहुं तोड़फोड़ करे नुक़सान कंदड़ वकीलनि जे साम्हूं कोर्ट पारां पुलिस फरियाद करण ते मामलो वधीक गरमायो आहे। बोर्ड एग्जाम जी रिसिप्ट में थियल भुल ते थी डुकडोर। पालनपुर में दर्जे 10 जे शागिर्द जी एग्जाम रिसिप्ट में स्कूल जे एड्रेस में भुल हुअण ते शागिर्द ऐं उन जे वालिनि में ॾाढी डुकडोर मची वई हुई। हिम्मतनगर में ॿारनि खे पाणी ॾियण में थियो भ्रष्टाचार। हिम्मतनगर में आंगणवाड़ीअ जे ॿारनि खे शुद्ध पाणी ॾियण जे नाले लखें रुपयनि जो भ्रष्टाचार करण में आयो हुअण जो आक्षेप थी रहियो आहे। विधानसभा अध्यक्ष जे मुद्दे भाजपा ऐं कांग्रेस जी मिली मीटिंग। गुजरात विधानसभा अध्यक्ष जे साम्हूं अविश्वास प्रस्ताव आणण जे मुद्दे जो समाधान करण लाइ भाजपा ऐं कांग्रेस पार्टी जी हिकु मीटिंग मिली हुई, जंहिं में चर्चा कई वई हुई। जूनागढ़ जी संगीत संध्या में कयो वियो फायरिंग। जूनागढ़ में थियल क्षत्रिय समाज जे समूह लग्नोत्सव में रखियल कीर्तिदान गढ़वी जे संगीत संध्या में केतिरनि ॼणनि हवा में कयल फायरिंग जो वीडियो सोशल मीडिया में वायरल थियो आहे। मोरबी में फायरिंग करे जवान जी कई वई हत्या। मोरबी जिले के पंचासर गोठ में जवान ते फायरिंग करे हत्या करण खां पोइ गोठ में शांति रहे उन लाइ सजे गोठ में पुलिस जो जाब्तो रखण में आयो है। हिम्मतनगर में मकाई के गोदाम में लगी भाई। हिम्मतनगर के अहमदाबाद रोड ते आयल मकाई के गोदाम में लगल बाहि में गोदाम के मालिक की बेदरकारी होने ते प्रशासन पारां हुनखे नोटिस ॾिनी वई आहे।
राजकोट मनपा जे वाल्व कौभांड में तपास थी तेज। राजकोट महानगरपालिका में खरीद करण में आयल पानी जे वाल्व में करोड़ रुपयनि जो भ्रष्टाचार हुअण ते हिन कौभांड जी तपास तेज गति सां शुरू कई वई आहे। राजकोट में वासी मिठाई ऐं खीर जो कयो वियो नाश। राजकोट में फूड ऑफिसरनि जी टीम मिठाई ऐं खीर जी दुकाननि ते जांच करे आसिरे 500 किलो मिठाई ऐं खीर जो नाश कयो हो। सूरत में बागन जो पानी वही रहियो आहे गटरनि में। पाणीअ जी तंगीअ में सूरत महानगरपालिका जे गार्डन में खुलियल पाइपलाइन जे करे हज़ारें लीटर पाणी वही करे गटर में वञण ते माण्हुनि में गुस्सो छायो आहे। तापीअ में बुटलेगर खां रिश्वत वठंदे PSI अरेस्ट। तापीअ में बुटलेगर जो केस रफे दफे करण जी एवज में 5 लाख रुपया रिश्वत वठंदड़ LCB PSI खे ACB पारां गिरफ़्तार कयो वियो आहे। बारडोली पासे कार में लगी बाहि। सूरत जे बारडोली पासे कार में बाहि लॻण ते अफरा तफरी मची वई हुई। हिन हादसे में कार में रहियल सभिनी खे बचाइण में आयो हो। भरूच पासे कार ते टैंकर किरण सां औरत जी थी मौत। भरूच पासे एक्सप्रेस हाईवे ते टैंकर कार जे मथां किरी पवण ते कार में रहियल हिकु औरत जी मौत थी हुई, जेतोणीक 2 ॼणनि खे बचाइण में सफलता मिली हुई। गांधीधाम में चेटीचंड जी रैलीअ कयो वर्ल्ड रिकॉर्ड। गांधीधाम में सिंधी समाज पारां चेटीचंड जी निकितल बाइक रैली वर्ल्ड रिकॉर्ड कयो आहे। हिन रैली में 5000 खां वधीक बाइक शामिल थी हुयूं। राजकोट में भगत कंवरराम जी मूर्ति जी थी प्रतिष्ठा। राजकोट जे झूलेलाल मंदिर में अमर शहीद भगत कंवरराम जी मूर्ति जो उन जे पोटे जे हथां अनावरण कयो वियो हो, जंहिंमें हज़ारें सिंधी गॾु थिया हुआ। हरि ओम श्री गजानन गणपति देवता प्रथम ध्यानम समर्पयामि।
ध्यानं दयावनं समर्पयामि आवनं दयासनं समर्पयामि आसनं दर्घ्यं समर्पयामि उद्राभूषणं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि नमो नमः गुरुविदानंद गणपति महाराज की जय। आई के चमची भरे भरे पानी चढ़ा वो चमची चढ़ा अरे ओम हवाया ब्रदर। सिंधु युवा ब्रिगेड पारां ॾिनी वई स्वच्छता किट। अहमदाबाद में सिंधी युवा ब्रिगेड पारां चेटीचंड जे मौके ते रस्ते ते वेंदड़नि खे सफ़ाई जे लाइ हिकु किट ॾेई शहर खे साफ़ सुथरो रखण जी अपील कई वई हुई। अहमदाबाद में वॉकर्स क्लब पिण मनायो चेटीचंड जो उत्सव। अहमदाबाद जे परिमल गार्डन में वॉकर्स क्लब पारां सिंधी भजन ॻाइण खां पोइ दाल पकवान विराए करे चेटीचंड मल्हायो हो, जंहिंमें 500 जेतिरा नॉन सिंधी पिण जुड़िया हुआ। नवरात्रि में अंबाजी जे मंदिर में रोशनी जो जगमगाट। गुजरात जे प्रसिद्ध अंबाजी मंदिर के नवरात्रि जे करे रंग बरंगी लाइटुनि सां राजमहल वांगुरु सिंगारियो वियो आहे। गांधीधाम में सिंधियत जी मची जबरदस्त मौज। गांधीधाम में चेटीचंड जे मौके ते वी सिंधी संस्था पारां हर साल वांगुरु जतीन उदासी ऐं हुन जी टीम जो सिंधियत जी मौज प्रोग्राम रखियो वियो हो। बाणी बोली मिठड़ी बाणी बोली सिंधी बाणी बोली मिठड़ी बाणी बोली देखे मां किया विसारिया जिंद जान ते तवारा जय
अबाणी बोली जिंद जान ते तबारा पींगे में मौलोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली प्रेम भाव एके सारे दा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में प्रेम भाव एके सारे दा जग में मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में सभनी सा प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा सभिनी सा प्रेम वधाईंदा कुछ ॾींदा ऐं कुछ पाईंदा संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बणाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी हो जेको खटी आयो खैर सा हो जमालो सिंधी बोली असांजी मस्त आ हो जमालो जो मुर्शिद झूलेलाल आ हो जमालो असांजा सिंधी माण्हू सुहिणा हो जमालो जेको सेवक आ समाज जो हो जमालो कुर्बा थींदा सिंधी क़ौम ते हो जमालो हो जमालो जानी जमालो हो जमालो जानी जमालो मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो मुंहिंजो घुमी आयो खैर सां हो जमालो 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 हो जेको खटी आयो खैर सा हो जमालो व्यारा में चेटीचंड जी कढी वई बहिराणा यात्रा। सूरत जे व्यारा में सिंधी समाज पारां जबरदस्त बहिराणा यात्रा कढी करे चेटीचंड धामधूम सां मल्हायो वियो हो। ये मुझे सिंध मत गोरिया पंजे झुंड पंजे अपने वतन का दाहोद में चेटीचंड ते मची डीजे जी धूम। दाहोद में सिंधी समाज पारां चेटीचंड ते बहिराणा शोभा यात्रा खां पोइ डीजे पार्टी रखी वई हुई, जंहिंमें हज़ारे सिंधी उल्हास सां नाच गान कयो हो।
कच्छ में ईवीएम रखण लाइ ठहंदो गोदाम। कच्छ जे भुज में ईवीएम संभाले रखण लाइ टीन सिटीअ में गोदाम ठाहिण लाइ सरकार पारां 50 लखनि जी जायरात कई वई आहे। कच्छ में स्टैम्प ड्यूटीअ में थियो घटाड़ो। कच्छ में वसूल करण में ईंदड़ स्टैम्प ड्यूटी हिन साल 28 करोड़ थियण ते स्टैम्प ड्यूटीअ जी आवक में घणो ई घटाड़ो थियो हुअण जो मञण में अची रहियो आहे। भुज में सिंधी समाज मचाई चेटीचंड जी धूम। भुज में सिंधी पंचायत पारां चेटीचंड जे मौके ते बहिराणा पूजन ऐं भंडारो रखियो वियो हो। हिन मौके ते सिंधी समाज नाच गान करे जोत जो हमीरसर तलाव में परवान कयो हो। ही हुई अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय झूलेलाल।